खैरपुर में शिया तंज़ीमुनि पारां शाह हुसैन बाईपास ते गुज़िरियल केतिरनि ई कलाकनि खां सान्हे मच में मज़दूरनि जे क़ातिलनि जे ख़िलाफ़ धारणो हयो वियो आहे। धाणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां सवें गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। धाणे वारे हंध ते मजलिस, मातमदारी, न्याज़ो लंगर ऐं सबीलनि जो सिलसिलो जारी आहे। इन मौके ते मुज़ाहिरीन सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त तारीख़ इंसानियत की बदतरीन मिसाल कायम हुई है मच के अंदर, लेकिन अफसोस के साथ कहना पड़ता है कि आज 4 से 5 दिन गुजर चुके हैं और माइनस की सर्दी है, उसके बावजूद वहाँ पर उनका कोई पुरसान हाल नहीं है। इंसानियत सोज़ वाक़ियो आहे, इनजी जेतिरी भी मुज़म्मत कई वञे उनजी घटि आहे, लेकिन अफ़सोस आहे हुकूमत वक़्त ते त हिन वक़्त ताईं उन्हनि जेको आहे उन लवाइकीन जे मुतालबनि ते अमल न कयो आहे। अॼु बि वक़्तु आहे त वज़ीर आज़म वञे उन क़ौम वटि, उन मज़लूमनि वटि जिन जा बच्चा कुठा विया आहिनि, अॼु बि उहे सिर्फ़ु इन आस ते आहिनि त मुल्क जो वज़ीर आज़म असांखे आथत ॾे त अॼु ई धरणो ख़तमु कंदा। बेहिसी आहे असांजे प्राइम मिनिस्टर जी। ही हालात पाकिस्तान में कॾहिं बि न थिया न, पर बेहिसी आहे त जेकॾहिं पहिरियां ई हू चवनि पिया उतां जा हज़ारनि जा शहीद जा वरसा चवनि पिया, जेकॾहिं प्राइम मिनिस्टर असांजे अची मथे ते हथु रखे त असां जेके बि मुतालबात आहिनि असां ते दिलि सां मञे करे ऐं असां लाशा दफ़न कंदासीं। हुननि वधीक चयो त वज़ीर आज़म खे शहीदनि जे वारसनि वटि वञणु घुरिजे ऐं संदसि मुतालबा मञिया वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। ज़ाहिरीन जी ॻाल्हि ॿोल ॿुधी त हुननि जो इहो ई चवणु आहे त खैरपुर जेको शाहराह ही बंदि कयो वियो आहे, तेसि ताईं जेको आहे हिते धरणो जेको आहे जारी रहंदो, जेसि ताईं जेके हज़ारा ज़ाहिरीन आहिनि उन्हनि जा मुतालबा पूरा नथा कया वञनि। कैमरा टीम सां गॾु अली जाफ़री, सिंध टीवी न्यूज़, खैरपुर।